प्यारा कीअं पे गुज़रे ज़िंदगी। मां आहियां तव्हांजो फेवरेट यूट्यूबर। ये मजाक नहीं उड़वाना अपनी चीज का, मैं नहीं बताऊंगा। वीडियो शुरू करण खां पहिरियों मां ॿुधायां त वीडियो जा अॼु ॿ पार्ट हूंदा। हिकिड़े पार्ट में असां आसिम अज़हर जो गानो रिव्यू कंदासीं, जेतिरो तो मले सघियासीं मलंदासीं। ॿिए पार्ट में असां उन्हनि खे तो मलींदासीं जेके अरीका हक़ खे हेठि था ॾियनि। अभी मजा आएगा ना भिड़ो। इहो आहे त जीअं गानो शुरू थिए थो त आसिम जानी बेबी डॉल में सोने वारी गाने जी सनी लियोन वांगुरु टब मां टिपो ॾेई निकिरे थो। आसिम जानी खे टब मां निकिरण ते ठरकी छोरनि जे अरमाननि जो ॿेड़ो सफ़ा ॿुॾी थो वञे। ॾेखारे थो न आसिम जानी बार में वेही बेगर पिल पी उन मां करार वठण जी कोशिश में आहे ऐं इन सां ई गॾु अरीका हक़ जी एंट्री थिए थी ऐं आसिम जानी खे बेगर पिल मां करार वठंदे अंदर में चवे थी बसि इहो ई चूतियो आहे जंहिंजो मां चूतियो कटे सघां थी। अरीका जानू आसिम जानी जे बेगर पिल में टिकी वेंदी आहे। टिकी ईअं गुम थी वेंदी आहे जीअं कमु अचण महिल मुंहिंजा दोस्त। पोइ सीन ईअं थींदो आहे त आसिम जानी उहा बेगे पिल पी सफ़ा सस्ती एक्टिंग करे होॾे मुंहुं करे बेहोश थींदो आहे। ओॾी महिल अरीका हक़ उन जे चुताब जो फ़ाइदो वठी कोट जे अॻे खीसे मां पैसा कढी ऐं कार जी चाबी कढी भॼी वेंदी आहे। चाचे पौड़े जी खिल मां साफ़ साफ़ ज़ाहिर थो थिए मतिलबु इहो अंदरि में अंदरि सोचे पियो त माना जवानी में जेको मूं सां थियो उहो ज़लाल साॻी अञा ताईं हले पई ऐं मां अकेलो न हुउमि। आसिम जानी जो कटण खां पोइ अरीका पंहिंजे मुंहुं खां वॾो चश्मो पाए डेट ते वेंदी आहे शमो इस्माइल जानी सां। यार कहिड़ो नालो अथसि। वॾी एनक सां मुफ्ती मुनीबुर रहमान जी नौकरीअ ख़तरो आहे, छो जो एॾी वॾी एनक सां त असां ब्लैक होल बि ॾिसी सघूं था। चंड कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। लॻे थो फवाद चौधरी बि इन खां ई चश्मो वठी 2 महीना पहिरां चंड ॾिसण वेंदो आहे। पंहिंजो शैम्पू जानी मौक़े जो फ़ाइदो वठी 5 रुपए वारी फुलनि मां निकितल प्लास्टिक वारी मुंडरी ॾेई शादी लाइ राज़ी करण में लॻी वेंदो आहे। अरीका शैम्पू जानी जे पैसनि में मशहूर मिस्किन जी कढ़ाई खाई ॾिकार ॾेई टिशू शैम्पू जानी खे हणी चवंदी आहे शादी अञा त मां 17 सालनि जी केस कराईंदे आहे। इन सां गॾु ॿिनि जो कटण खां पोइ ॿई हरामी दोस्त पंहिंजे टे दोस्त खे ॾटा ॾेई अरीका ॾे मोकिलींदा त वञ तुंहिंजी शक्ल भली तोसां सेट थी वेंदी। इनखे बि अरीका बि धको ॾेई उछलाईंदी आहे त बाबा हल इहो गुलाब पंहिंजी गुई में विझी छॾ। त इन मां साबित थियो त पंहिंजी अरीका बेबी आहे गोल्ड डिगर ऐं चवे थी त चल बोजड़ी के अगर मुंहिंजा ख़र्च नथो खणी सघी त निकल लौड़े पहली फुर्सत में निकल। चौथे जो कटण खां पोइ अरीका बेबी उन जी फीलिंग्स खे ॿाहिरि ईअं गुम थी वेंदी आहे जीअं मुल्क लुटण खां पोइ नवाब शरीफ़। इन खां पोइ एंट्री थींदी आहे मुंहिंजो पंहिंजो ज़ाती फेवरेट चर्सी बॉय जी। एंट्री में ई अहिड़ो धुओं थो कढे जीअं मुंहिंजी बाइक कढंदी आहे साइलेंसर मां। इहो उहो छोकिरो आहे जेको चर्स खे वधीक में ॾींदो आहे छोकिरुनि खां, छो त हिनखे ख़बर आहे छोकिरुनि खां वधीक सुकून चर्स में आहे। हिते ई कार में अरीका बेबी चर्स जे धुएं में हफ़ा हाए थी उबजी मैगज़ीन पढ़ण में शुरू थी वेंदी आहे। ओॾी महिल हिनखे अहसासु थींदो आहे छो खफ़्ती आहे, कटण वारनि मां न आहे, मथे में लॻण वारनि मां आहे। अरीका बेबी चर्सी बॉय जे मुंहुं में मैगज़ीन हणी ॿिए मुर्गे जी तरफ़ वेंदी आहे हली। ऐं वरी इन गाने में हिकु नई छोकिरी जी एंट्री थींदी आहे। उते ई सभु छोरनि जा वात किटली थी वेंदा आहिनि ऐं हू वरी फ्यूचर प्लानिंग करण में लॻी वेंदा आहिनि। छोकिरी वेंदे वेंदे दिलि में इहो सोचींदी आहे जेको मर्ज़ी सोचो एंड में मां इहो ई चवंदमि त नंढे लाइ मां पंहिंजी फुफी जे पुट खे ॾिनलमि। कैसा लगा मेरा मजाक? त प्यारा बारो असां हिन गाने में इहो सिखियोसीं छोकिरियुनि खे को फ़र्क़ु नथो पए तोड़ पैसे जो मस्ती आहे या तोड़ लुंडे जो कोट आहे या तूं अछो या कारो ई, उन्हनि खे बसि कटण सां मतिलबु आहे हू कटे हली वेंदियूं आहिनि। इहो तुम गाने जो रिव्यू आहे। जेतिरो तो मलियोसीं मले सघियासीं असां उन्हनि खे तो मलींदासीं जेके चवंदा अरीका हक़ खे गाने में न खणंदा। सीन इहो आहे त पैसो उन्हनि जो, प्रोडक्शन उन्हनि जी, हर शइ उन्हनि जी, टीम उन्हनि जी, हुननि जी मर्ज़ी हो जिखे खणनि न खणनि तव्हांजो छा वञे। वैसे वो छोकिरी फेमस बि आहे ऐं प्यारी बि आहे। उस्ताद यार किनी एडिटिंग न कंदो करे यार, माण्हू चवंदा अरीका हक़ वरी मुंहिंजी क्रश आहे। हिकिड़ी छोकिरी एॾी महिनत करे नालो कमाए ऐं ॿियो वरी उन नाले ते हुनखे कमु मिले तव्हां सड़ो छो था। अगरि तव्हांखे एॾी नथी वणे तव्हां वञो ई न हुनखे तव्हां फॉलो कयो आहे, न इंस्टाग्राम ते एॾी रीच ॾियो आहे, न हुनखे टिकटॉक ते एॾी रीच ॾियो आहे, न हो वधे आहे, न हुनखे को कमु मिले आहे। हुनखे हुनजी महिनत जो फल मिले थो, तव्हां सड़ो छो था। इहो सड़ण जो कमु हुनजे रिश्तेदारनि जो आहे यार, उन्हनि खे उहो पंहिंजो कमु करण जो, तव्हां पंहिंजो कमु कयो यार। बसि अॼु लाइ एतिरो ई। उमेद आहे तव्हांखे वीडियो वणी हूंदी। अगरि वणी आहे त असांजो चैनल सब्सक्राइब कंदा, असांजो पेज आहे फेसबुक ते, इंस्टाग्राम ते, उन्हनि खे फॉलो कंदा ऐं मां लिंक डिस्क्रिप्शन में ॾियां थो। ऐं तुम सॉन्ग ज़रूरु ॾिसिजो छो त उहो पाकिस्तान जा आर्टिस्ट आहिनि ऐं असांखे मतिलबु सपोर्ट करणु घुरिजे। ऐं अॼु लाइ एतिरो ई। अल्लाह हाफ़िज़। सजन सदे सिक मां को भरे भाकुर पार, ओ सजन सदे सिक मां को भरे भाकुर पार। फिर I'm beginning to the end, you are only my. फिर I'm beginning to the end, you are only my. सजन सच्चे प्यार में तू छिड़की दो छाला, ओ
सजन सच्चे प्यार में तू छिर